खां करौंदी भरिसां ॻोठ गुलाम नबी ख़ास किली में रतड़ शाख मामूल हालत में अंधी बुलंद हथाई ॻोठाणे जे इतलाह ते जंगली जीवत खाते जे इंस्पेक्टर गुलाम हैदर पहुची अंधी बुलंद खे तहवील में वरितो आहे। इंस्पेक्टर मूजिब पके वाटर कोर्स सबब अंधी बुलंद जो मौत वाक़िए थियो आहे। खबर मां पिया नाज़रीन, करौंदी भरिसां ॻोठ गुलाम नबी ख़ास किली में रतड़ शाख मामूल हालत में अंधी बुलंद हथाई आहे। ॻोठाणे जे इतलाह ते जंगली जीवत खाते जे इंस्पेक्टर गुलाम हैदर अंधी बुलंद खे तहवील में वठी छॾियो आहे। इंस्पेक्टर मूजिब पके वाटर कोर्स सबब अंधी बुलंद जो मौत वाक़िए थियो आहे। खबर मां पिया करौंदी भरिसां ॻोठ गुलाम नबी ख़ास किली में रतड़ शाख मां मुअल हालत में अंधी बुलंद हथाई आहे। ॻोठाणे जे इतलाह ते जंगली जीवत खाते जे इंस्पेक्टर गुलाम हैदर अंधी बुलंद खे तहवील में वठी छॾियो आहे। इंस्पेक्टर मूजिब पके वाटर कोर्स सबब अंधी बुलंद जो मौत वाक़िए थियो आहे। नाज़रीन, करौंदी भरिसां ॻोठ गुलाम नबी ख़ास किली में रतड़ शाख मां मुअल हालत में अंधी बुलंद हथाई आहे। ॻोठाणनि जे इतलाह ते जंगली जीवत खाते जे इंस्पेक्टर पहुची अंधी बुलंद खे तहवील में वरितो। इंस्पेक्टर मूजिब पके वाटर कोर्स सबब अंधी बुलंद जो मौत वाक़िए थियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयो था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर दानिश मुगल सां। जी दानिश, अपडेट कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सुबुह जो तव्हां रतड़ शाख मां जी मुअल हालत में हथाई हुनखे जंगली जीवत खाते जी टीम जो इंस्पेक्टर आहे गुलाम हैदर, हुन अची रेस्क्यू कयो आहे। जंगली जीवत खाते जी टीम जे इंस्पेक्टर मुताबिक़ इन अंधी बुलंद जो टकराव जेको आहे उहो पके वाटर सां थियो आहे, जंहिंजे करे मौत वाक़िए थियो आहे। जी ठीकु है, अपडेट्स लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुयूं वक़्त जूं ख़बरूं।